ख़दशा असांजे समाज में हर कम ते पैदा थियनि था, पर आउं सम्झां थो त मजमूई तौर ते जेका टेस्ट थी आहे उहो त सभु गवाही ॾींदा त उन में कंहिं बि क़िस्म जी सिफारिश जो अमल दख़ल न हो ऐं पैसे जो अमल दख़ल न हो। असां जेके उन में ग़लतियूं जेके IBA खां थियूं आहिनि उन में IBA वारनि खे असां चयो आहे त कंप्लेन सेल ठाहियो, छो त DPC थींदी, DPC खां पहिरीं शागिर्द जेके क्वालिफाई करे विया आहिनि या जेके रहनि था त उहे उते वञनि, कंप्लेन सेल ते वञी पंहिंजो कंप्लेन दर्ज कनि ऐं उनजी रिड्रेसल थींदो, यानी उनजो तदारुक थींदो। पर असांजा नौजवान छा था कनि, 200-200 टे वञो हमलावर थियो, यूनिवर्सिटी जे ॿाहिरां वियो रहनि। हिकिड़ो त असां माण्हुनि हिकिड़ी यूनिवर्सिटी ठाही आहे, निसार सिद्दीकी साहब पेट ते पथर ॿधी 80 गज़ जे घर में रही हुन यूनिवर्सिटी ठाही आहे, उनखे असीं हिकिड़े अमल में तबाह त न कयूं न, माना उनखे लोहे छॾियूं। ऐं यूनिवर्सिटी जो एडवोकेट कोन आहियां, ऐं इनमें आहे त हू ज़िम्मेवार पाण आहिनि जेके हुननि ग़लतियूं कयूं आहिनि, उनजा जवाब हू ॾींदा, आउं नथो ॾेई सघां, छो आउं टेस्ट वठंदड़ कोन आहियां। असां आहियूं नौकरियूं ॾींदड़, नौकरियूं असां अनाउंस कयूं आहिनि, तंहिंजे करे उन में आउं कुझु नथो चई सघां। उहो उन्हनि कंप्लेन सेल ठाहियो आहे, उते वञनि। बाक़ी जेतिरे क़दुरु पॉलिसी जो तालुक़ु आहे उहो असां ज़िम्मेवार आहियूं उन पॉलिसी जो। असां पॉलिसी जेका बि ठाही उहा रिक्रूटमेंट पॉलिसी कैबिनेट मां पास थी, पोइ कैबिनेट उनजो इख़्तियार हो कैबिनेट खे त उहो मार्कुनि खे घटि करे ऐं मार्कुनि खे त असां छा आहे त हाणे मार्कूं जिते रखियूं आहिनि हिते सीटूं फुल थी थियूं वञनि। हाणे सीटुनि खां वधीक जेकॾहिं असीं ॿार खणंदासूं, JST में खणूं पियासीं 3000, इन करे खणूं पिया त असां वटि रिटायरमेंट जो रेशो वधीक आहे। तइलीम खाते में जा कोई सालाना 5 खां 6 हज़ार उस्ताद जेके आहिनि कंहिं न कंहिं सबब जे करे उहे निकिरी था वञनि, रिटायर थी था वञनि, अर्ली रिटायर थियनि था, फोतगियूं थियनि थियूं, छॾे था वञनि, ईअं आहे। त हाणे असांजो इहो 5-6 हज़ार जो एग्ज़िट आहे। हाणे हिन में असां ॾिसंदासूं अञा त DPC थियण में खां पोइ केतिरा हिन में रहनि था, केतिरा छॾे था वञनि, केॾा बि शइ कान वई आहे। असांजे नौजवाननि खे खणंदासूं, साल जी असीं मेरिट लिस्ट रखूं था उते ठाहे, साल ताईं जेके बि सीटूं वैकेंट थींदियूं वेंदियूं, जेके उनजे पोयां बैकअप में हूंदा उहे अची वेंदा उन में। पर असांजे नौजवान तकड़ न कनि, थोरो सहप जो मुज़ाहिरो कनि, इहो यकीन सम्झनि त इहे सभु नौकरियूं असां मेरिट ते शफ़ाफ़ नमूने सां ॾींदासीं। सरदार शाह जो भाउ उस्ताद कोन थींदो, न को उनजो मिट माइट को हिन में सिफारिश हुजे त खणी अचे, न को मुंहिंजे डिपार्टमेंट जा माण्हू इन में पंहिंजी हलाए सघंदा, इहो कतई। ऐं DOs खे DPC खे पाण मॉनिटर कंदुसि हर जॻह ते। जितां बि कंप्लेन मिले थी प्लेसमेंट जे हवाले सां त हू डायरेक्ट मूंखे कंप्लेन कनि। सर सॼे सिंध जे अंदरि जेके आहिनि सूरत हाल तइलीमी मयार हिकु जहिड़ो आहे, त पोइ इहे हार्ड एरियाज़ सॉफ्ट एरियाज़ इहो छा आहे? न, इहो एक्सेस जो मसइलो आहे। मिसाल लाड़काणे शहर खे तव्हां जेको आहे उहो अछड़े थर जे सां कंपेयर नथा करे सघो। तव्हां रते देरे तलके खे जेकॾहिं अछड़े थर सां कंपेयर कंदो त इहा वॾी ज़्यादती थींदी, जो अछड़े थर में हिकिड़े स्कूल खां ॿी स्कूल ताईं जो फ़ासिलो 25-30 किलोमीटर जो आहे। हिते उहो हर ॻोठ में स्कूल मौजूदु आहे। कोहिस्तान में तव्हां मूंखे ॿुधायो त जेको करचात खां बि अॻिते, तौंग खां बि अॻिते जेका स्कूल आहे उते टीचर पुॼे किथां, जिते स्कूल गुज़िरियल 30 सालनि खां न हली आहे। असांखे उहे स्कूल बि हलाइणा आहिनि। ऐं खारो छाण जे पासे तव्हां वञो त खारो छाण 30 मार्कुनि ते बि हिकिड़ो ॼणो पास थियो आहे पूरे तलके मज़ा। केतिरा तलका ईअं रहिजी विया आहिनि असां वटि। हाणे असांखे उहे स्कूल आहे। हाणे हितां जो ॿार त अॼु चऊं जेकॾहिं कंबर शहदाद कोट जी जेकॾहिं को हार्ड एरिया डिक्लेयर थियल आहे UC, अॻे त उस्ताद लाड़काणे जा उस्ताद उमरकोट में पढ़ाईंदा हुआ, उमरकोट या ठठे में पढ़ाईंदा हुआ उस्ताद, उहे कीअं वेंदा हुआ, रहंदा हुआ। हाणे हर कंहिंजो मुतालबो त स्कूल मूंखे घर जे दरवाज़े ते ठाहे ॾे, पहिरीं त स्कूल ठाहे ॾे, पोइ SNU करियो, SNU खां पोइ नौकिरी बि उते जो उते ॾियो। हाणे हितां जो जेकॾहिं को माण्हू लाड़काणे जो सरप्लस आहे, मिसाल असीं हुनखे मोकिलियूं त बाबा तूं कंबर शहदाद कोट जे के वञी के जाबलू इलाइक़े जी UC में नौकिरी कर, हू कॾहिं कोन कंदो, वेंदो कोन। हाणे स्कूल कीअं हलायूं? ॿार हर कंहिंखे हक़ त ॾियणो आहे न, पढ़ण जो राइट त आहे न। समूरी दुनिया में मेडिकल हेल्थ में बि हार्डशिप्स मिले थी हार्ड एरियाज़ खे। समूरी दुनिया में हार्ड एरियाज़ लाइ पॉलिसी डिफरेंट हूंदी आहे, त स्कूल हलाइण लाइ असांखे करिणो पवे थो। जेकॾहिं हार्ड एरिया में पंहिंजा नवाज़ी कयूं आहे, मुंहिंजो पंहिंजो ॻोठ थर में आहे, मुंहिंजी पंहिंजी यूनियन काउंसिल शामिल न आहे हिन में, जंहिं देह में आऊं रहां थो उहा बि हिन में शामिल न आहे, ऐं न को शामिल करण लाइ चवां थो त ज़रूरु उन में किथे हार्ड एरियाज़ शामिल थियण में हिकु अधु UCs जो मसइलो थियो हूंदो 2-3 जो, पर मजबूरी तौर ते हार्ड एरियाज़ बहितर शामिल थिया आहिनि उन में, ऐं उहे पंहिंजूं सीटूं था भरीनि न, ॿिए जूं त कोन था भरीनि। लाड़काणे वारे खे डपु न हुजणु खपे त असांजूं सीटूं जेके आहिनि उहे को हार्ड एरिया वारो अची भरे वेंदो। हे हितां जा पास पढ़ंदा आहिनि माशाल्लाह, लाड़काणे जा छोकिरा 50 ते 55 ते खोड़ पास थिया आहिनि, तव्हांजा सभु स्कूल भरिजी वेंदा।